प्रान टीवी चैनल जी हर ख़बर ते नज़र 17 जनवरी 2018 ते मेहड़ खां 7 कलाकनि जे मुफ़ासिले ते असांजे MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो ॻोठ सोबो खान चांडियो में मौजूदु हुयो। वधीक स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, असांजे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं PP जा ॿिया MPA MNA ऐं DIG आलम ओढो, इन सभिनि जो नवाब साहब MPA नवाबज़ादा बुरहान खान इस्तक़बाल करे रहियो आहे 17 जनवरी ते 12 बजे। ऐं मेहड़ जो जेको वाक़ियो थियो आहे उहो थियो आहे 10 बजे। 7 कलाकनि जे मुफ़ासिले ते मेहड़ खां ॻोठ सोबो खान चांडियो में बुरहान खान चांडियो मौजूदु आहे। वधीक स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तो ख़ुदारा सच ॾिसो, सच छा आहे। असांजे नवाब साहबनि जी जेके मुखालिफ़ आहिनि ही सॼी उन्हनि जी चाल आहे। हिननि जी सियासी साख ख़राब करण लाइ ही कूड़ा केस कया विया आहिनि। MPA नवाब सरदार खान चांडियो ऐं MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो सां असां सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ऐं वज़ीर आज़म इमरान खान खे ऐं आला इदारनि खे ऐं एजेंसियुनि खे अपील था कयूं, ख़ुदा जे वास्ते ख़ुदारा ही वीडियो स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। हुननि जी 35 सालनि खां पंहिंजी दुश्मनी आहे, जंहिंमें 11 खून थी चुका आहिनि मेहड़ वाक़े वारनि जा। बेगुनाह MPA नवाब सरदार खान चांडियो ऐं MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो खे हिन केस में फसायो पियो वञे, इहे हुननि जी सियासी मुखालफ़त जे करे। ऐं ख़ुदारा असां सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं त असांजे MPA नवाब साहबनि खे हिन कूड़े केस मां बाइज़त बरी केसनि मां बाइज़त